जी नादरीन, असां हींअर हैदराबाद जे हूसड़ी शहर में मौजूदु आहियूं, जिथे महांगाई जो जेको तूफ़ान आहे, आम ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त दुकानदारनि, सब्जियुनि वारनि ऐं फ्रूट वारनि जेको आहे उहे पंहिंजा हथ ठोकिया रेट जेके आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां हूसड़ी शहर में के बि सरकारी रेट लिस्टूं जेके आहिनि उहे जारी न कयूं आहिनि। हिते जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि हर शइ आम वापे जी जेका बि शइ आहे उन्हनि जा मन घड़त जेके थिए रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। हितां जे रहवासियुनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे महांगाईअ जे हवाले सां छा था चवनि। अचो त महांगाई जेका आहे हूसड़ी शहर में ॿियनि शहरनि जे भेट में वधीक आहे, छाजे करे माना हिते सरकारी लिस्टूं बि न आहिनि, दुकानदार पंहिंजे जेके पंहिंजा अघ मुक़ररु दुकानदारनि करे छॾिया आहिनि। तव्हांजो छा चवणो? असांजो इहो चवणु आहे त बहरहाल जेको ग़रीबनि खे दॿी न पिया सभा, न को सरकारी लिस्टूं आहिनि, न को छा पंहिंजे हिसाब सां, न त हिते भाॼी भूती बि त पंहिंजे दर में जाम आहे। उन हूंदे पोइ बि इलाही महांगी पिया ॾींदी। सब्जी मंडी पाण खे वेझी, किराया भाड़ा सभु सस्ता, पोइ बि कमु दॿियो वेठा आहिनि। जेका हुतां शइ मिले 100 रुपए में, हिते मिले 150 रुपया। सरकारी रेट लिस्टूं बि हिते कंहिंखे चवंदा कोन्हनि, छाजे करे? बसि कोन्हे न का माना सेटअप को कोन्हे। एॾो वॾो तारीख़ी शहर आहे हूसड़ी शहर, उन में ई रेट जेके आहिनि दुकानदार पंहिंजा मनपसंदि रेट लॻाए वेठा आहिनि ऐं हर शइ जा रेट उन्हनि ॿीणा करे छॾिया आहिनि। तव्हां पाण ॾिसी आयो? जी जी हा वाह, इहो त लॻो थो ज़ुल्म पियो। हाणे छा करियूं अलावा। कहिड़ो मुतालबो हूंदो तव्हांजो? गवर्नमेंट थोरो ध्यानु करे, ग़रीबनि लाइ थोरो सोचे। वीचारा कंहिंजे घर में भाॼी बचे थी, कंदी बचे, अहिड़े हिसाब सां पाण वधीक त गवर्नमेंट वारा पाण ई चवंदा असीं होशियारु आहियूं, पाण छा चऊं। तव्हां कीअं था ॾिसो महांगाई खे? ख़तरनाक महंगाई आहे बाबा, कुझु ई कोन थो थिए हालात में। हिते सरकारी रेट लिस्टूं बि न आहिनि, दुकानदारनि पंहिंजे रेट ते सामान ॾियनि पिया। अटो आहे या ॿियूं जेके आम वाह जूं शयूं आहिनि। तव्हां मज़दूर माण्हू आहियो, घणो कमायो था? छो जे 600-700 कमायूं त 150 रुपए किलो अटो माण्हू किथे वञे। घी जो रेट उहो आहे, चीनी जो रेट उहो आहे। ऐं हुकूमत ॾिसे न, असां छा कयूं? जेके दुकानदार वेठे वेंदा आहियूं दुकान, बाबा इहो रेट आहे। पोइ कीअं बसि अलाह हलाए पियो, कुझु खाईंदा आहियूं, कुझु बुखा सुम्हंदा आहियूं। जो सच तोखे ॿुधायूं तूं, कहिड़ो मुतालबो? हुकूमत सस्ता ही कयो, ॿियो क्या कहिड़ो मुतालबा करियूं उन्हनि सां। अब कैसे दे रहे हो ये जो आम वापे की जी चीज़ है? पेट्रोल भी गिरा है, फिर भी इनके रेट तो नहीं गिरे हैं, आटे के और चीनी के या चावल के कैसे दे रहे हो? आपने कुछ रेट कम किए? जी बिल्कुल किए हैं। जैसे आगे से कम, हमें कम मिल रहा है तो हम भी आगे से कम कर रहे हैं जी। आटा फिलहाल तो 130 रुपये चल रहा है, चीनी भी 130 जी। नहीं, फिर पेट्रोल गिर रहा है, आपको क्या वहाँ से भी चीज़ महंगी मिलती है या आप इधर अपने रेट लगा के फिर लोगों को? जाहिर सी बात है, जैसे हम आगे से खरीदेंगे उस हिसाब से अपना मुनाफा रखेंगे। आगे 5 से 10 रुपये जैसे मुनाफा होता है हमारा। आगे से माल महंगा मिलता है, हम भी जैसे आज चीनी कल 6100 रुपये कट्टा चीनी चल रहा था, आज एकदम से 200, 250, 300 रुपये कट्टा चढ़ा है चीनी के ऊपर। तो जाहिर सी बात हमें भी इस वजह से रेट बढ़ाने पड़ते हैं। सब्जी कहिड़ो हिसाब छा ॾियां? मूंखे ईंदो कोन ॿुधाए वञी। सब्जी आहे महांगी अॻियां अची छा कयूं? टमाटा 200 रुपया किलो, बसर 100 रुपया किलो, आलू 80 रुपया, फ्रूट सूप 200 रुपया किलो है, 50 रुपया दर्जन केला है। नहीं, मार्केट में तो सस्ता है, पोइ तव्हां हिते एतिरो महांगा? मार्केट में आगे महंगा हिन जॻह ते असीं महंगा था ॾियूं, असांखे कहिड़ो लाचार आहे असांखे हिते महांगो ॾियूं असीं। तव्हांखे टमाटो घणे मिले थो? टमाटो असांखे हुते 180 रुपया किलो मिले थो, असांखे हुते 3-3 हज़ार रुपये छली मिले थी। मंडी में तो 150 रुपया किलो। मंडी में 150 रुपया किलो वॾा हूंदा आहिनि, और नंढा आहिनि। 200 रुपया ख़र्चो वर्चो थींदो 50-60 रुपया ख़र्चो थो थिए असांजो, ॿियो छा। केला घणे अथव? 50 रुपया। मार्केट में तो 30 रुपया। तो हिते पोयां ख़र्चो कोन थो थिए असांजो, 30-40 रुपया ख़र्चो थिए थो। 50 रुपया मज़दूर खणे थो, 50 रुपया गाॾी वारो खणी ईंदो आहे। असांखे छा बचंदो? कुझु कोन थो बचे असांखे, ॿियो छा कयोसीं? पेट्रोल वरी किरे पियो। पेट्रोल किरे थो, असीं सब्जी किराए छॾींदासीं। अॻे असांखे सब्जी सस्ती मिलंदी, असीं सब्जी सस्ती हलाईंदासीं। असांखे कहिड़ो लाचार आहे महांगो हलायो सब्जी।
महांगाई जेका वधी वई आहे उसड़ीअ में आम वापे जूं शयूं खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि उन्हनि जा रेट ॿीणा थी विया आहिनि सब्जियूं या जेको ॿी आम वापे जी शइ आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? असीं ईअं था ॾिसूं हिकिड़ो रेट आहे कोन्हे को मथां माण्हुनि खे माल महांगो थो मिले पोइ हिते अची महांगो था हलाइनि महांगो इन करे 10-20 रुपया हिननि खे बि खपे थो अॻियां पोयां ऐं खंड जो कटो जीअं उहो चवनि था 6200 जो अॼु जो रेट आहे कल्ह जो रेट हो 6200 अॼु जो रेट आहे 6550 रुपया हर रोज़ ते करे माल 50 रुपया किराइनि था त 500 रुपया चढ़ाइनि था हिकिड़े जॻह बीहे ई कोन थी करणी न पेट्रोल त किरियो आहे मार्केट में त उहे शयूं कुझु सस्तियूं थियूं आहिनि हिते छो न? हिते न छो नथी सस्ती थिए त इन जो मसइलो इहो आहे न बाबा हिकिड़े ॾींहं जो रेट ई कोन्हे को रेट हिकिड़ी जॻह बीहे ई कोन थो सफ़ा रेट जेको आहे अॻियां सस्तो थो मिले हिते वरी सस्तो हलाइनि था वरी मथां मार्केट थी चढ़े पोइ हिते चाढ़े था छॾनि हिकिड़ो रेट हिननि जो आहे कोन्हे को इन करे माण्हू केरु माण्हू माल स्टॉक दुकान में रखी कोन थो सघे सिर्फ़ु 4-5 कट्टा घुराईंदो मार्केट में 4-5 कट्टनि लाइ गाॾी थो मोकिले पोइ वरी हुनखे ॻाल्हि महांगी थी पए सरकारी रेट लिस्टूं जेके आहिनि उहे हिते दुकानदारनि खे कोन ॾिजो? हिते कोन्हे दुकान रेट हिकिड़ी जॻह बीहे कोन थो अॼु जो ॿियो रेट आहे सुबुह जो ॿियो रेट आहे हुकूमत खां तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे त हिते जेके माण्हू जेके पंहिंजा रेट रखियो वेठा आहिनि ऐं सरकारी जेको रेट आहे उन ते अमल नथा कनि? ॻाल्हि असल में इहा आहे त सरकार जेकी लाहे थी सामान लाहे थी हिकिड़े ॾींहुं लाहे थी ॿिए ॾींहुं चाढ़े थी छॾे दुकानदार छा कंदो उन्हनि त सरकारी रेट लिस्टूं जारी कयूं आहिनि पर उहे हिते न पहुतियूं आहिनि। लिस्टूं महीने हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे महीने 15 ॾींहं रेट बीहंदो आहे 15 ॾींहं रेट बीहे ई कोन थो हर रोज़ जो नओं रेट आहे हिननि जो हुननि जो रओ आहे हिननि जो नओं आहे लिस्टूं ॾियनि कोन था लिस्टूं आहिनि ई कनि हिते ॾियनि ई कोन था लिस्टूं छाजे करे कोन था? हिन करे रेट पंहिंजो बि हलाइनि मथां महांगो थो अचे हीअ बि महांगो था खपाइनि सस्तो अचे त सस्तो खपाइनि ॿिए ॾींहुं वरो महांगो हिकिड़े ॾींहुं सस्तो था हलाइनि ॿिए ॾींहुं वरी महांगा हिकिड़े ॾींहुं रेट आहे ये इसको कैसे देखते हैं? महंगाई बहुत हो गई है हमारे को सस्ता ऊपर से मिल रहा ही नहीं है महंगा मिल रहा है इसलिए अब महंगाई चला रहे हैं। आटा कितने का किलो? आटा नहीं आटा 150 रुपये किलो मिल रहा है 130 का रेट है मार्केट का 150 रुपये मिल रहा है हमारे को। ये क्यों नहीं दुकान वाले इधर सामान सस्ता दे रहे हैं जब ऊपर से जो है ना रेट भी गिर गए हैं सरकारी रेट लिस्ट भी जो है ना वो जारी की है फिर भी क्यों नहीं इधर वाले दुकानदारों से बात करने वाला कोई है ही नहीं लिफ्ट ही नहीं है उनके पास लिस्टें इधर नहीं दी है? नहीं है हर किसी का अपना रेट है इधर। मुर्गी घणे किलो? मुर्गी वठी आहे बस 560 रुपया किलो न पहिरीं घणे पहिरीं 660 रुपया हुई सस्ती थी आहे हाणे कुझु सस्ताई थी आहे थोरी घणी मां हिते सरकारी रेट लिस्टनि में त अघ घटि आहिनि पोइ हिते त वधीक वो पंहिंजे हिसाब सां मुनाफ़ो रखी पोइ विकिणंदा हर कंहिंजो ई मुनाफ़ो रखंदा ई तव्हां ग़रीब माण्हू कीअं गुज़र कयो? बसि जेको हले पियो गुज़र हलंदो जीअं हलाईंदासीं बसि न महांगाई जो केतिरो असरु पियो? महांगाई जो असरु वॾा सीट ते वेठा आहिनि उहो करे सघनि था असां ग़रीब कोन था करे सघूं पहिरीं इमरान खान आयो इमरान खान मथे सफ़ा कर्ज़ में पाकिस्तान खे ॿोड़े छॾियो त छा कंदासीं ग़रीब माण्हू छा करे सघंदो अॻियां ई सीट ते वेठा आहिनि उहो ई कुझु करनि त थी सघे थो। मुर्गी सर 520 रुपया हलायूं पिया पहिरीं घणे पहिरीं 660 रुपया हली पे पेट्रोल किरियो आहे उन खां पोइ माशाल्लाह कुझु इज़ाफ़ो आयो आहे 520 ताईं हलायूं पिया सही आहे पहिरीं खां बहितर हीअ चयो पियो 500 न 520 रुपया चिलर में हलायूं पिया ऐं ऑर्डर हूंदो त उहो तक़रीबन 480 बि ॾींदा आहियूं 450 रुपया बि ईंदो आहे भाई चिलर में 520 रुपया हलायूं पिया अॼु जे रेट जे हिसाब सां। अच्छा रेट लिस्टनि में घणो रेट इहा सर ख़बर जेके सरकारी रेट लिस्ट मिलिया तव्हांखे सरकारी न सर न जी हा पोइ शहर में हैदराबाद में जे मार्केटनि में त मुर्गी जो रेट घटि आहे उन सां उते साईं अला तव्हांखे ने केॾे मुंहिंजे ख़्याल में 480 450 रुपया हलंदो आहे हिन हिसाब सां। फ्रूट भाउ 200 250 न सूफ़ कीअं सुबुह 250 रुपया हू 200 रुपया ऐं केला केला 60 रुपया दर्जन अनार 200 रुपया। अच्छा मथे मार्केट में रेट सस्तो आहे भाउ रेट किथां सस्तो आहे हाँ हुतां 5 किलो आया न हाँ 750 रुपया घणे पइजी वियो
न पोइ भई जा पेट्रोल लथो आहे, महांगाई घटि थी आहे, पोइ महांगाई कहिड़ी घटि? महांगाई अॻे घटि कोन्हे भाई, अॻे छा हलायूं, अॻे पाए भरी विया। हाणे बसर जेको आहे उतां 90 रुपया किलो उतां बि मिले, असीं 100 रुपया हलायूं पिया। 5 रुपया किरायो आहे, 5 रुपया असांजो पिया, इहो ई आहे। वरी पेट्रोल किराइनि पिया। किराए त सस्ताई कंदा, असीं बि सस्ताई कंदासीं। हिते त रेट लिस्टूं बि कोन्हनि न, सरकारी जेके रेट लिस्टूं जारी कयूं आहिनि उन में जेके रेट आहिनि उन ते त अमल केरु नथो। उते मंडी में लिस्टूं आहिनि, उते उते उहे रेट कोन था ॾियनि न, मंडी वारा कोन था ॾियनि न, उहे बि अमल नथा कनि। नथा अमल कनि। मंडीअ मां तव्हांखे इहे शयूं महांगियूं मिलनि थियूं, पोइ छा करूं, पेट गुज़ार त खपे न असांखे। मंडीअ वारनि जे ख़िलाफ़ इंतिज़ामिया खे कार्रवाई कनि। भले कार्य कनि, पर नथा कनि उते बि, उते सभु मिलिया आहिनि। कहिड़ो मुतालबो? मुताबिलो असांजो इहो आहे त असांखे सस्ता अॻियां मिलंदो, असीं सस्तो हलाईंदासीं, इहो ई आहे असांजो। जी नाज़रीन, तव्हां हितां जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हो त हिते सरकार पारां के बि रेट लिस्टूं जेके आहिनि उहे जारी न कयूं वयूं आहिनि। हिते आम वाह जे शयुनि जा रेट जेके आहिनि उहे दुकानदारनि बीणा ऐं टीणा मुक़ररु करे छॾिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं निगरान वॾे वज़ीर खां हिननि इहो मुतालबो कयो आहे त हूसड़ी शहर में जेका महांगाई आहे उहा बीणी ऐं टीणी थी वई आहे। हर दुकानदार पंहिंजो अलॻि जेको आहे सो रेट जेको आहे उहो मुक़ररु कयो वेठो आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां हिते हूसड़ी शहर में कंहिं बि दुकानदार खे का रेट लिस्ट जेका असां जारी न कई वई आहे। हिननि इहो ई मुतालबो कयो आहे त जेको आहे पेट्रोल 41 रुपया जेको आहे सो लथो, उन जे बावजूद बि हिते आम वाह जी शयुनि जा रेट जेके आहिनि उहे ई साॻिया मुक़ररु थियल आहिनि। कैमरामैन हसन राणा सां गॾु मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हूसड़ी।